नवदेरो में घर में औरत जो तशद्दुद थियल लाश हथ अचण वारो मामलो मक़तूला ज़किया के मोबाइल फोन ते ॻाल्हाइण तां मुड़स अर्ज़ मोहम्मद मीरानी क़त्ल करण जो इंकशाफ कयो आहे। औरत जो लाश पोस्टमार्टम बाद संदसि भाइर सखर खणी विया। मक़तूला जो मुड़स मंज़र आम तां गुम थी वियो। मक़तूला ज़किया मीरानी खे संदसि मुड़स अर्ज़ मोहम्मद मोबाइल फोन तां ॻाल्हाइण तां तशद्दुद करे क़त्ल कयो। पुलिस जो इहो चवणु आहे। ज़किया जो लाश संदसि भाइर सखर खणाए विया आहिनि। वापसि ईंदा त केस दाख़िल कंदासीं। आगाह कयो अव्हांखे त नवदेरो में घर मां औरत जो तशद्दुद थियल लाश मिलियो हो। इन वाक़े खां पोइ औरत जो मुड़स मंज़र आम तां गाइब थी वियो। मक़तूला ज़किया जा भाइर संदसि लाश सखर खणाए विया आहिनि ऐं इहो इंकशाफ थियो आहे पुलिस जांच में त मक़तूला औरत खे संदसि मुड़स मोबाइल फोन ते ॻाल्हाइण तां क़त्ल कयो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, वाक़े जो केस अञा दाख़िल नाहे थियो? नवदेरो शहर के बेनज़ीर कॉलोनी में गुजरियल रात औरत जो लाश हथ अचण वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वियो आहे। औरत ज़किया मीरानी के मुड़स अर्ज़ मोहम्मद मीरानी फोन ते ॻाल्हाइण दौरान क़त्ल कयो आहे, जॾहिं त मक़तूल औरत जो जेको मुड़स आहे उहो मंज़र तां गुम थी वियो आहे। राब्ते करण ते SHO नवदेरो ॿुधायो त ज़किया के मुड़स अर्ज़ मोहम्मद मीरानी फोन ते ॻाल्हाइण वारे मामले तां तशद्दुद करण बैदि क़त्ल कयो आहे, जॾहिं त जवाबदार फरार थी वियो आहे। औरत जो लाश भाइर सखर खणाए विया आहिनि। SHO नवदेरो ॿुधायो त केस जी वधीक जांच करे रहिया आहियूं ऐं हिन वक़्त ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे। जीअं ई औरत जा वारिस ईंदा केस दाख़िल कराईंदा त उन खां पोइ ॿी का कार्रवाई अमल में अची सघंदी। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद।